Bismillahirrahmanirrahim. Actually, she is Mohammed in this institution, Tayyaba English Science Coaching Center. She has delivered her views about education, about the Rasulullah sallallahu alaihi wasallam, and about the general points. I think if we follow them, we would reach at the destination. It is also the message for everyone. Now she is also here, and we would like to share few further things about the views, which is also concerning about each and everything. Assalamu alaikum. Alaikum salam. How do you feel to deliver your lecture in this institution? I feel very excited to deliver my destination to other people, and to also obey this message that we that we supplied with them. Yes. We also appreciate your views, and you told us about the education, and without education man is nothing. And you told in your message that there is a saying of Rasulullah sallallahu alaihi wasallam that seek the education from cradle to grave. We appreciate you. Okay, tell me one thing, that how do you feel among the people during delivering your lecture? I feel very excited and very confident about them, and have some little. I feel nervous, some little nervous, and I also feel very confident about them. First time I have to gain my message and deliver my message to them. Okay, tell me, what is the role of your parents in developing your confidence? The role of my parents in developing my confidence is to they always they ever I want I do for I want wishes. I said to them wishes, my every wishes they completed, and every wishes that I have asked to them, that I need this to as a school things, I need this. They always completed my wishes. Assalamu alaikum साईं. साईं अवां सां मुलाक़ात कंदे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे. ही तव्हांजी नंढड़ी मोमेंट जेका आहे ॾाढे सुठे नमूने सां हिन पई महिनत जो मुज़ाहिरो ऐं ॾेखाव ॾिनो. ऐं हिकु पेरेंट्स हुजनि जेके पंहिंजे ॿार खे सही नमूने सां फोकस कनि. काफ़ी माण्हू पंहिंजे ॿार खे फोकस नथा कनि, बसि उहो माना तो ॿार खे पैदा करे हिन मुआशिरे में छॾे था ॾियनि बाबा. ऐं तव्हांजा अहिड़नि पेरेंट्स जे ख़िलाफ़ कहिड़ा ख़्यालात आहिनि सर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. साईं, अहिड़नि पेरेंट्स खे घुरिजे त सिर्फ़ु ॿार पैदा करण ई उन्हनि जी ज़िमेवारी न आहे. ॿारनि जी सही तरबियत कनि, ॿारनि ते सही तवजो ॾियनि, उन्हनि खे सुठी एजुकेशन ॾियनि, उन्हनि जूं सॼियूं कापियूं डायरी चेक कनि त ॿार खे कहिड़ो वर्क मिलियो आहे, आया ॿार कमु कयो आहे न कयो आहे. तवजो ॾियनि त ॿार सुठो कॉन्फिडेंस हासिलु कंदा उन मां, ऐं वालदेन जी सरपरस्ती बि उन्हनि खे हासिलु थींदी त ॿार उन्हनि जो बहितर नमूने तालीम कराए सघंदो. महिरबानी. असल में सर असांजे मुआशिरे में हिकिड़ी ॻाल्हि त आम आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक आहे त न्याणी रहमत आहे. न्याणीअ खां वधीक पुटनि खे तरजीह जेके ॾियनि था वालदेन, उन्हनि जे बारे में तव्हांजा कहिड़ा ख़्यालात आहिनि जेके इहे अहिड़े क़िस्म जा अमल कनि था, जेके माना फ़र्क़ु रखनि था? साईं, इन ॻाल्हि में फ़र्क़ु बिल्कुलु न रखणु घुरिजे, छो जो मर्द पढ़े थो, फ़र्द पढ़े थो. न्याणी पढ़े थी त पूरो घर पढ़े थो, पूरी फैमिली पढ़े थी. न्याणी पढ़ियलु हूंदी, उनजी सुठी तरबियत थियलु हूंदी, उहा पंहिंजी औलाद खे सुठी तरबियत ॾींदी. तंहिंजे करे औरतुनि जी तालीम ते बि ओतिरो ई ध्यानु ॾियणु घुरिजे जेतिरो पुटनि जी तालीम ते ध्यानु थो ॾिनो वञे. साईं, इहे साईं मोहम्मद इदरी साहब जा जेके ख़्यालात हुया, जंहिं सुठे नमूने सां असांखे हिकिड़ो मिसालनि सां सम्झायो त असां मुस्लमान आहियूं, त हालांकि असांखे त अहिड़े क़िस्म जे फ़र्क़ खे बिल्कुलु न सम्झणु खपे ऐं हिकु करो थी करे पंहिंजे औलाद ॾांहुं फोकस करणु खपे. मां सम्झां थो हीउ पैगाम पूरे आलम दीन वटि ई पहुचंदो. जेके हिन दुनिया में जेके इंसान रहनि था पिया, उन्हनि जे लाइ इहा मैसेज आहे
त असांखे पंहिंजे औलाद जे मथां फोकस करणु खपे, उनखे सुठी तरबियत ॾियणु खपे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, जॾहिं इंसानु पंहिंजे नियाणीअ खे सुठी तरबियत ॾिए थो, आला तालीम उनखे ॾिए थो, जंहिंमहिल उन जी शादी कराए थो, जंहिंमहिल उहा जग जहिड़ी थी वञे त अलाह सुब्हानो ताला उन वालदेन जे मथां जन्नत वाजिबु करे थो छॾे। केॾो वॾो न सवाबु आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे तव्हांखे अलाह साईं इन जो अहसासु पूरे आलिम खे नसीब फरमाए।